हवाउं नई इल्म जे शहर जामशोरे में सिंध यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जे अंडर ग्रेजुएट थीसिस शो 2025 तक़रीब मुनक़िद कई वई आहे। हिन तक़रीब जो इफ़्तिताह सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर खलील रहमान खुंबाटी कयो। तक़रीब में शागिर्द उस्ताद वॾे अंग में शरीक थिया। तक़रीब में ॼाणायल निमाइश में फाइन आर्ट, कम्युनिकेशन डिज़ाइन ऐं टेक्सटाइल डिज़ाइन शोबनि जे आख़िरी साल जे शागिर्दनि जी तख़लीक़ी कोशिशुनि खे निमाया कयो वियो। हीअ तक़रीब शागिर्दनि जे 4 सालनि जी तइलीमी, फ़नी ऐं तख़लीक़ी कम जी अक्कासी करे रही आहे। निमाइश में शागिर्द पंहिंजे फ़न पारां मुख़्तलिफ़ ताक़तवर पैगामनि ज़रिए अवाम आॾो पेश कया। निमाइश में मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते ॿधल अहिड़ा आर्ट वर्क पेश कया विया जेके न रुॻो ॾिसंदड़नि ते सैर तारी कनि था पर जज़्बाती ऐं ज़हनी सतह ते बि असर अंदाज़ थियनि था। अॼु जी की नुमाइश ॾिसी रहिया आहियो, जिते मां बीठो आहियां, हे असांजी गैलरी आहे, बेनज़ीर आर्ट गैलरी, शोभा इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन, जेको पहिरियां फाइन आर्ट्स हुयो, हाणे असांजो इंस्टीट्यूट थी वियो आहे, जंहिंमें 4 शोभा आहिनि। अॼु जे हिन कम में तव्हां ॾिसंदो त जेको नुमाया कमु आहे उहो औरतुनि जे हक़नि जे हवाले सां आहे। त असांजे समाज में औरत जो जेको कमु आहे उहो केॾो वॾो अहम कमु आहे। असांजे घरनि में असांजी माइरुनि खां वठी, अदरनि खां वठी, भेनरुनि खां वठी, इवन घर संभालण वारे जेके उन्हनि खां वठी यूनिवर्सिटी में तव्हां ॾिसो त ॿार जेके पढ़नि था उन में रेशियो न्याणे जो बि माशाल्लाह तमामु सुठो आहे। असां कहिड़ियुनि शयुनि जे करे अञा पोइते आहियूं, दुनिया किथे अॻिते हली वई आहे। हीअ ॿारनि पंहिंजे ख़्यालनि सां इज़हार कयो आहे, रंगनि सां ऐं मुख़्तलिफ़ इंटरेक्टिव पोस्टर ठाहिया अथऊं। त तव्हां हिते बि ॾिसी सघो था ऐं हिननि खे मूव करे सघो था, हिन में ऑप्शन ॾेई सघो था त कहिड़ो रोल प्ले करे तव्हां औरत खे वधीक अञा सगारो करे सघो था। छो त समाज सिहतमंद समाज तॾहिं ठहंदो जॾहिं असां पंहिंजी बराबरी जी बुनियादनि ते हिकिड़ो कांसेप्ट ठाहियूं था। त हीअ जेको ॿारनि कमु कयो आहे इहो जेको तसलसल आहे, इहो हर साल औरत मार्च में बि ॿार कमु कंदा आहिनि, उनजे हवाले सां कमु कंदा आहिनि। मुख़्तलिफ़ जेके बि असांजे जेके ॾींहं थींदा आहिनि उन्हनि में स्टूडेंट्स पंहिंजो क्रिएटिव कम सां पंहिंजो हिसो खणींदा आहिनि। हिन तक़रीब में वाइस चांसलर ऐं ॿियनि महिमाननि ॾिसंदड़नि वॾी दिलचस्पीअ सां निमाइश में दिलचस्पी वरिती ऐं पेश कयल तख़लीक़ी ऐं सोचण ते मजबूर कंदड़ फ़नपारनि जो वेझे खां मुआइनो बि कयो। मुक़ररनि चयो त इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन खे इहो एज़ाज़ हासिल आहे त इहो सालियानी बुनियादनि ते अहिड़ा बासलाहियत फ़नकार, डिज़ाइनर ऐं तख़लीक़ी माहिर तयारु करे रही आहे जेके अॻिते हली मुख़्तलिफ़ शोबनि में निमाया ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम किंज़ा अब्दुल कदीर है और मैं आर्ट एंड डिज़ाइन, कम्युनिकेशन डिज़ाइन 4th ईयर की फाइनल ईयर की स्टूडेंट हूँ। हमारा जो था वो ये टॉपिक था वुमेन एम्पावरमेंट के अंदर। इस दफ़ा हमने ये दिखाने की कोशिश की है कि हमने अपने डिज़ाइन के अंदर जस्ट पोस्टर नहीं डाले, हमने ट्विस्ट ये दिया है कि हमने इंटरेक्शन डिज़ाइन भी दिखाया है, यानी थोड़ा उसके अंदर हमने मैनुअली वर्क और थोड़ा सा उसे क्रिएटिव बनाने की कोशिश की है। अगर हमने उसके अंदर कोई नेगेटिविटी दिखाई है तो हमने उसके अंदर पॉजिटिव भी दिखाया है और हमने उसके अंदर सॉल्यूशन भी दिखाया है, ताकि लोग अगर पोस्टर देखते हैं तो उनके सिर्फ जहन में ये नहीं रहे कि ये चीज़ गलत हो रही है, उस चीज़ को बदलना कैसे है और उस चीज़ का सॉल्यूशन क्या, हमने वो भी दिखाया है। थीसिस शो ग्रेजुएट थियल शागिर्दनि जी महिनत, तख़लीक़त ऐं फ़नी ख़िदमत जो ही ज़िंदा सबूत आहे। उन मौक़े ते वाइस चांसलर डॉक्टर खलील रहमान खुंबाटी शागिर्दनि इदारे जी कोशिश खे साराईंदे चयो त फ़न ऐं सक़ाफ़त पंहिंजो रस्तो पाण ठाहिनि था, उहे मुश्किल हालतुनि में बि तरक़ी कनि था। मौज़ू खे टच कयो वियो आहे या जंहिंखे डिस्प्ले जी सूरत में आंदो वियो आहे, जिते असांजा लफ़्ज़ ख़ामोश था हुजनि उते तस्वीरूं ॻाल्हाइनि थियूं। इन तस्वीरुनि खे ॻाल्हाइण लाइ वरी औरत खे सिलेक्ट कयो वियो आहे ऐं इहो तमामु वॾो सहरो वञे थो, छाकाणि त औरत असांजे माशरे जो हिकिड़ो तमामु अहम किरदारु बि आहे। माउ जी सूरत में बि आहे, भेण जी सूरत में बि आहे, ज़ाल जी सूरत में बि आहे ऐं मुख़्तलिफ़ उन जूं शिकिलियूं आहिनि। पर असांजी सोसाइटी में औरत ओतिरी वरी मज़लूम बि आहे, ओतिरी वरी पोइते धिकी वई आहे इन समाज में, जेके मर्द जी जेका सा डोमिनेंसी, मर्द जे ज़ुल्म ऐं रियासत जे ज़ुल्म खे बि उहा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मोड़े थी। अॼोके हिन जेको सो एग्ज़िबिशन में जेके मैसेज आहिनि उहे तमामु वॾा आहिनि ऐं उहे तमामु घणा आहिनि जेके हेसि ताईं टच न कया विया आहिनि। आउं सम्झां थो त ही तमामु
कमाल जो कम हिननि स्टूडेंट्स कयो आहे ऐं हिन खे अॻियां बि वधीक ॿियनि फोरमनि ते खणी वञण जी ज़रूरत आहे त जीअं असांजी जेका आम मज़लूम औरत आहे, हिते त असां सभु पढ़ियल लिखियल माण्हू वेठा आहियूं, पंहिंजे मुंहिंजे ख्याल में सभु आज़ादु आहियूं, जॾहिं आज़ादु आहिनि तॾहिं ई पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे सघनि था। पर उहे औरतूं जेके पीड़ा में गुज़ारीनि थियूं, जेके मज़लूम आहिनि, जेके जिन ते तशदुद थिए थो, उन्हनि में अवेयरनेस लाइ को तरीक़ोकार चूंडियो वञे त उन्हनि ते ई मैसेज पुॼे। आउं चाहियां थो त हिकिड़ो त सोशल मीडिया ऐं हिन मीडिया जे ज़रिए बि इहो मैसेज ॾींदो त हुननि ताईं इहो मैसेज पुॼे त न, तव्हांजा हक़ छा आहिनि, तव्हांजो हिन समाज में कहिड़ो किरदारु आहे, उहो तव्हांखे किरदारु पूरो करणो पवंदो। आउं चाहियां थो त हीअ एग्ज़िबिशन उनजी हिकिड़ी बहितरीनु कोशिश आहे, काविश आहे ऐं हिन सां वॾी तब्दीली ईंदियूं। हिन तक़रीब में शागिर्द ऐं उस्तादनि तोड़े मुक़ररनि जो ख्यालु हो त इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन जहिड़ा इदारा फ़न ऐं तख़लीक़ी सलाहियतुनि खे उजागर करण लाइ बेमिसाल किरदारु अदा करे रहिया आहिनि, जेके क़ौमी सतह जे आर्ट इदारनि जहिड़ोक नेशनल कॉलेज ऑफ आर्ट जे बराबरि सम्झा वञनि था। हिन तक़रीब दौरान डॉक्टर इरफाना मलाब शागिर्दनि जी महिनत ऐं फ़नी ख़ूबसूरती जी वाखाण कई। उन ॻाल्हि ते ज़ोर भरियो त थीसिस जी कामयाबी तयारीअ लाइ इंतिहाई अज़म, महिनत ऐं वाबस्तगी ज़रूरी आहे। हीअ निमाइश शागिर्दनि ऐं उस्तादनि जी बेमिसाल कमिटमेंट ऐं लगाव जी अकासी करे थी ऐं शागिर्द पंहिंजी सोच खे साफ़ कनि था ऐं पेशा वराना दुनिया में कदम रखण लाइ पाण खे तैयार भी कनि था। ये बेसिकली कम्युनिकेशन डिज़ाइन के स्टूडेंट्स का वर्क है, टेक्सटाइल डिज़ाइन के स्टूडेंट्स का और फाइन आर्ट्स के। कम्युनिकेशन डिज़ाइन में इन्होंने जो ये काम किया है, ये इंटरेक्टिव पोस्टर्स हैं, इन्होंने एक मीडियम को इंट्रोड्यूस करवाया है। इन्होंने इसके थ्रू कोशिश की है कि माशरे में अवेयरनेस पैदा की जा सके, वुमेन जो है वो राइट्स के हवाले से अवेयरनेस पैदा की जा सके, और दीगर डिफरेंट इश्यूज़ को, जैसे पॉल्यूशन हो गए, जैसे कि ग्रीनरी हो गई, जैसे डॉरी है, इस तरह के जो है वो डिफरेंट जो हमारे पास सोशल इश्यूज़ हैं उनको हाईलाइट करने की कोशिश की। इसके अलावा लोड शेडिंग है, उस किस्म के जो है वो इश्यूज़ को हाईलाइट करने की कोशिश की। उन्होंने डिफरेंट मीडियम या एज अ टाइपोग्राफी को एज अ मीडियम लेके उन्होंने जो है वो ट्रक आर्ट को प्रमोट किया है। हिन तक़रीब में अमर सिंधु इंस्टीट्यूट के डायरेक्टर प्रोफेसर सईद मंगी, डीन फैकल्टी ऑफ आर्ट प्रोफेसर डॉक्टर मोहम्मद खान सांगी ऐं ॿियनि भी शिरकत कई। मुक़ररनि आख़िर में ख्याल पेश कंदे चयो त आर्ट हिकु वॾो हथियार आहे जंहिं ज़रिए ज़बान सां कुझु चवण बिना ख़ामोशीअ में माण्हू समाजी बुराइनि ऐं मुआशिराती नाइंसाफ़िन ख़िलाफ़ मौसर आवाज़ उथारे सघे थो। कैमरा टीम सां गॾु धणी बख़्शबारी जो सिंध अफेयर डिजिटल सिंध यूनिवर्सिटी जामशोरो।